हैदराबाद जे हूसड़ी थाणे जी हद मलंग होटल भरिसां नामालूम शख़्स जो लाश हथ। ॻोठाणनि लाश ॾिसी हूसड़ी पुलिस खे इतला ते हूसड़ी पुलिस पहुची मिलियल लाश पंहिंजी तहवील में वरितो। एम्बुलेंस ज़रिए हूसड़ी पुलिस लाश खणाए सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु हो त मिलियल लाश नौजवान जो आहे, जंहिंजी उमिरि तक़रीबन 47 साल हूंदी। पुलिस जो वधीक चवणु हो त मिलियल लाश अमानत तौरु हैदराबाद जी सिविल अस्पताल जे मुर्दाखाने में रखायो आहे। जीअं ई संदसि सुञाणप थींदी त लाश वारसनि हवाले कयो वेंदो। मुख़्तियार अली वको, इबरत न्यूज़, हैदराबाद।